नाज़रीन, सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी रूलिंग खिलाफ पाण मुरादो केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर मां सां शेयर कयूं पिया। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त बज़ाहिर बेएतमादी रिथ कामयाब थी रही हुई। वोटिंग वारे ॾींहुं स्पीकर जी रूलिंग अची वई। संदसि चवणो हो त बेएतमादी रिथ आइनी मामिलो आहे, कीअं रोके सघिजे थो। चीफ जस्टिस चयो त डिप्टी स्पीकर जी रूलिंग में बज़ाहिर इल्ज़ाम आहिनि, का फाइंडिंग न आहे। डिप्टी स्पीकर जी रूलिंग जी कानूनी हैसियत खे ॾिसणो आहे। अहम ख़बर नाज़रीन नवाज़ सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी रूलिंग खिलाफ पाण मुरादो केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी आहे। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त बज़ाहिर बेएतमादी रिथ कामयाब थी रही हुई। वोटिंग वारे ॾींहुं स्पीकर जी रूलिंग अची वई। संदसि चवणो हो त बेएतमादी रिथ आइनी मामिलो आहे, कीअं रोके सघिजे थो। चीफ जस्टिस चयो त डिप्टी स्पीकर जी रूलिंग में बज़ाहिर इल्ज़ाम आहिनि, का फाइंडिंग न आहे। डिप्टी स्पीकर जी रूलिंग जी कानूनी हैसियत खे ॾिसणो आहे। अवां खे नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं। सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी रूलिंग खिलाफ पाण मुरादो केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी आहे। इन हवाले से अपडेट ॾियण लाइ राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध न्यूज़ ब्यूरो चीफ गोहर कांग्रेस सां। गोहर अपडेट करियो। सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी रूलिंग खिलाफ पाण मुरादो केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान की 5 रुकनी की लार्जर बैंक डिप्टी स्पीकर की रूलिंग के हवाले से पाण मुरादे में ॿुधणी आहे, उहा सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। जेतोणीक अॼु अदालत इहा ऑब्जर्वेशन ॾिनी त जेकॾहिं असां चाहियूं था त वकीलनि जा जेके दलील उहे मुकमल थियनि, पर जेके मुख़्तलिफ़ धुरनि जा वकीलनि जा दलील मुकमल न थी सघा, जंहिं सबबु जेका ॿुधणी आहे उहा सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। अॼु हुकूमती धुर जे बाबर रहमान ऐं सदर पाकिस्तान जे वकील उहा दलील ॾिना आहिनि ऐं पंहिंजे दलीलनि में जेतोणीक बाबर रहमान जेके दलील ॾिना हुन में बाबर रहमान पंहिंजे दलीलनि में ज़ोर ॾिनो त हिन वक़्तु जेका अपोज़िशन आहे उहा रूलिंग ते ज़ोर ॾेई रही आहे, जॾहिं त वज़ीर आज़म जे तजवीज़ ते सदर पाकिस्तान असम्बली छोड़े ऐं नए इलेक्शन जी हिदायत जारी करे छॾी आहे। ऐं जॾहिं त वज़ीर आज़म अपोज़िशन लीडर खे पिणु ख़त लिखी चुको आहे निगरान वज़ीर आज़म जे हवाले सां। इन जे करे अदालत इन्हनि मामलनि खे ॾिसे, जॾहिं त आइन जो आर्टिकल 64 जे हवाले सां जेको सदारती रेफरेंस दाख़िल कयो वियो आहे उहो बि हिन सॼे मामले सां रिलेट करे थो, जंहिं सबबु सिर्फ़ रूलिंग ते अदालत खे महदूद न हुजणु घुरिजे। जॾहिं त सदर पाकिस्तान जे वकील अदालत ॾाढो दलील ॾींदे इहो चयो आहे त अदालत खे पार्लियामेंट जी जेका पार्लियामेंट ख़ुदि मुख्तियार इदारो आहे उन में मुदाख़लत न करणु घुरिजे। पार्लियामानी मामलनि में जेकॾहिं अदालत मुदाख़लत कंदी त इहा रिवायत पइजी वेंदी, जेको हिकु पार्लियामानी सिस्टम जे हवाले सां ॾाढो हिकु सुठो सवण साबित न थींदो। जॾहिं त सदर पाकिस्तान जे वकील वधीक चयो त अदालत खे पासो करणु घुरिजे, हिन रूलिंग खे रद्द न करणु घुरिजे, रूलिंग खे बरक़रार रखियो वञे। जॾहिं त जेको आइन जे आर्टिकल 5 तहत गद्दारी वारो जेको मामिलो आहे उन ते ॾिसी सघिजे थो, पर रूलिंग खे कॾहिं बि उनखे मुस्तरद नथो कजे। सदर पाकिस्तान जे अहिड़नि दलीलनि बैदि सुभाणे PTI जो नई बुखारी अदालत जे साम्हूं दलील ॾींदो, उन खां पोइ अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान दलील ॾींदो ऐं जेके धुरनि जा रहियल वकील आहिनि उहे दलील ॾींदा। उन बैदि अटॉर्नी जनरल खां वाइंड अप करायो वेंदो, बाद में फ़ैसिले अचण जो इम्कान पिणु आहे। जी, वॾी महिरबानी गोहर अपडेट करण जे लाइ।